अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। मीरपुर साकरो मैसरी मौला वार्ड नंबर 2 मीरपुर साकरे जे राति 11 वॻे ख्वाजा बिरादरी पारां कब्ज़े थियल जॻह जी दीवार किरी पई। शुक्रवार को बि जानी माली नुक़सान कोन थियो। इन कब्ज़े जो अञा ताईं केर बि धणी साईं कोन थियो आहे, जॾहिं त वक़्तनि मैसरी बिरादरी जे माण्हुनि पारां शिकायत कई हुई त उहा दीवार कमज़ोर आहे, हिन खे रिपेयरिंग कराई वञे, पर ख्वाजा बिरादरी को बि जवाबु कोन मिलियो। दीवार मैसरी महला जे घटीअ में आहे, जिते सॼो ॾींहुं ॿार रांदि खेॾनि था, पर शुक्रवार राति जे टाइम केर बि मौजूदु कोन हो। असीं आला इख़्तियारनि खे अपील था करियूं त हिन कब्ज़े ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में अगरि को बि जानी या माली नुक़सान थियो, उन जा ज़िम्मेवार ख्वाजा बिरादर हूंदा। मैसरी बिरादर नाज़रीन, सिंध आवाज़ न्यूज़ के यूट्यूब ते ॾिसण लाइ मथे ॾिनल लिंक खे खोले सब्सक्राइब करियो सिंध आवाज़ न्यूज़ यूट्यूब चैनल ऐं रहो हर ख़बर खां बाख़बर।